अस्सलाम वालेकुम। Ini salah sebutan nomor itu balas. Baru bisa dulu. सुभान अल्लाह। मुबारक अली साईं जो मुबारक आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी दोस्तों, अॼु असां हैदराबाद हज़रत अली साईं जे क़दम गाह ते आया आहियूं। अॼु जेको आहे सो असां त नसीब दीदार कयो आहे क़दम गाह जो। जी दोस्तों, अॼु तव्हांखे बि जेको आहे हितां जो असां नज़ारो ॾेखारींदासीं ऐं अली साईं जा क़दम बि तव्हां बि जेको आहे सो ॾिसो ऐं तव्हां बि पंहिंजी दिलि खे सुकून ॾियो। जी दोस्तों, थोरो असांजो दोस्त मिली वियो आहे, असांखे थोरो पंहिंजी नॉलेज ॾींदो अली साईं जे क़दमनि जे लाइ। अस्सलाम वालेकुम। जीअं त भाउ क़दम मुबारक मौला अलीअ जा सभु ईंदा आहिनि, माण्हू हिते ज़ियारत कंदा आहिनि, अची सभु फैज़ वठंदा आहिनि। अची गॾु सखी वाबशाह जी बि दरगाह आहे। माशाल्लाह सुठो नज़ारो आहे, दिलि खे सुकून अची वेंदो आहे। हर माण्हू इंसानु ईंदो आहे हिते। अलम पाक लॻल आहे, माशाल्लाह सुठियूं ज़ियारत आहिनि। रोज़ा पयल आहिनि, मतिलबु रोज़नि जूं ज़ियारतूं पयूं, काशी वग़ैरह झाड़ू सुठियूं ज़ियारतां अची ज़ियारतां करे वञो, दिलि खे सुकून अची वेंदो। जी दोस्तों, अॼु असां बि तव्हां सां गॾु आहियूं ऐं असां तव्हांखे जेको आहे सो हितां जो नज़ारो ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। हिते अली साईं जे क़दम मुबारक जी जेको आहे सो पियो आहे, क़दम मुबारक आहिनि ऐं तव्हां बि जेको आहे सो नसीब कयो, तव्हां बि ॾिसो, तव्हांखे बि जेको आहे शरफ़ मिले। गिलाफ काबा, ये बल्ब है इमाम हुसैन के रोज़े का।
ही बलफ़ आहे इमाम हुसैन जे रोज़े जो। इमाम हुसैन जो रोज़े जो ताज़ा संगे रोज़ा इमाम हुसैन। रोज़े का करबला है। हाँ, ये हज़रत अब्बास जो रोज़े को टाइल है। टाइल रोज़ा है पर्चा है रोज़ा इमाम हुसैन पर्चा।